अच्छा दोस्तों, हिन सेशन जो जेको डिटेल्स तव्हां स्क्रीन ते हलाए छॾियो। ओके, असां ॻाल्हाइण पिया वञूं सिंध जे हिकिड़े क़दीम साज़ जेको मिटी मां ठहंदो आहे, उन ठहण जो प्रोसेस उहो कीअं ठहे थो, उनजे ठहण वारा हींअर मौजूदु आहिनि या न आहिनि। बट वॉट वी नो टुडे कि ही साज़ हिकिड़ो इनडेंजर्ड साज़ आहे, ख़तमु थींदड़ साज़ आहे। उन साज़ खे कीअं बचाइजे? असां कुछ टाइम खां कॉन्सर्ट एफर्ट पिया वठूं त ही यूनेस्को जे इनडेंजर्ड साज़नि जी लिस्ट में हुजे, त जॾहिं ही ओॾां वेंदो उन रिकग्निशन ते जॾहिं ही साज़ कंसीडर थींदो त इवेंचुअली साज़ बची सघे थो पियो। ज़ाहिरा हर शइ खे प्रोटेक्ट करण लाइ मालिकी करणी पवंदी आहे। उहो समाज भी कंदो आहे, उहो सरकार भी कंदी आहे, उहो आर्टिस्ट भी कंदो आहे, एंड देयर आर नाउ ऑर्गेनाइजेशन्स टू जंहिंसां असां उनखे प्रोटेक्ट करे सघूं था पिया। छो जो फ़क़ीर भी हिन पंहिंजे वजद सां, पंहिंजी बॉडी सां केतिरा साल हूंदो, केतिरा साल वॼाए सघंदो, पर जॾहिं ही न बि वॼाए उन खां पोइ बि ही साज़ वॼाइण वारा हुजनि, फ़क़ीर एतिरा शागिर्द समाज खे ॾेई वञे। सो उन एफर्ट खे वठी ही सेशन कयूं पिया। असां मुंहिंजे ख़्याल में पोएं साल असां लंदन वियासीं, उते फ़क़ीर जो कॉन्सर्ट हुयो जेको ब्रिटिश काउंसिल स्पॉन्सर कयो हुयो उन्हनि जे सहकार सां, ऐं उनजो पर्पस भी इहो ई हुयो त हिन साज़ खे दुनिया ताईं कीअं पहुचाइजे। फ़क़ीर ज़ुल्फ़कार कंहिं तारुफ़ जो मोहताज कोन्हे, एंड अगरि डॉक्टर आकाश वटि माइक पहुची वियो आहे त मां चाहींदुमि इहो तारुफ़ डॉक्टर आकाश कराए, पर इन तारुफ़ खां पहिरां अगरि डॉक्टर आकाश पंहिंजी शाइरी सां हिन सेशन खे शुरू करे त उन खां वधीक का सुठी ॻाल्हि थी कोन थी सघे पई। हिन दिल करण थे चाया, थोड़ो आवाज़ वधाइजो डॉक्टर जे माइक जो। हिन दिल करण थे चाया तोसां हज़ार जहिड़ा, हिन दिल करण थे चाया तोसां हज़ार जहिड़ा, पर दिल वारी चयो ईअं तोसां हिसाब कहिड़ा। ही प्यार प्यार आहे, वापार यार नाहे। ही प्यार प्यार आहे, वापार यार नाहे। पोइ कजन वही कहिड़ा, हर बात ते बखेड़ा। हिन दिल करण थे चाया तोसां हज़ार जहिड़ा, पर दिल वरी चयो ईअं तोसां हिसाब कहिड़ा। हर रहनुमा असांखे पतण जा पार ॾेई, हर पातणी जेके पतण लंघाईंदा हुआ कंहिं ज़माने में, जॾहिं ब्रिजिस न हूंदियूं हुयूं सिंधू ते, उनखे पतण चइबो हो। हर पातणी असांखे पतण जा पार ॾेई त उन पार पंहिंजी मंज़िल आहे। हर पातणी असांखे पतण जा पार ॾेई विच सीर में वठी पो ॿोड़िया असांजा ॿेड़ा। हिन दिल करण थे चाया तोसां हज़ार जहिड़ा, पर दिल वरी चयो ईअं तोसां हिसाब कहिड़ा। कंहिं कंहिं इश्क जे नाते आकाश खे उजाड़ियो, कंहिं कंहिं इश्क जे नाते आकाश खे उजाड़ियो। नाराज़ थींदो हर को, नाला खणा मां कहिड़ा। थैंक यू समीजा। हाणे आऊं फ़क़ीर ज़ुल्फ़कार जे बारे में अर्ज़ कंदुसि। फ़क़ीर मोहम्मद ज़ुल्फ़कार असांजे सिंध जे हिकु माया नाज़ आर्टिस्ट उस्ताद मीर मोहम्मद लुंड जो फ़र्ज़ंद आहे। उस्ताद मीर मोहम्मद लुंड जेको रहंदो हो सिंधु दरिया जो हिकिड़ो पुराणो वहिकिरो जंहिंखे पुराण चइजे थो, उहो कंहिं क़दीम ज़माने में उहो उतां वहंदो हो ऐं थर खे पार करे कच्छ ताईं वेंदो हो। उन जेको पुराणो सिंधु दरिया जो वहिकिरो आहे, उन जे पासे खां हिकिड़ो ॻोठड़ो आहे केटी मीर मोहम्मद लुंड। उते हिकिड़ो वैरान ॻोठड़ो आहे, उते रहंदो हो फ़क़ीर मीर मोहम्मद लुंड।
जंहिं शख़्स जे लाइ आउं जेकॾहिं वस्फ़ जेकॾहिं चओ लफ़्ज़नि में बयानु कयां त इहा थींदी त लफ़्ज़ मुहबत लफ़्ज़ खे जेकॾहिं इंसानी शिकिल में ॾिसणो आहे त उनजो नालो फ़क़ीर मीर मोहम्मद लुंड आहे। असां उन वटि वेंदा हुआसीं, ग़रीबाणा झोपड़ा ऐं विछाइजी वेंदो हो, ऐं पोइ चांडो की रात, चौतरफ़ ख़ामोशी, पखियुनि ऐं उते साहा पिया हलंदा, रेबिट्स ॿिया जानवर पिया हलंदा, ऐं फ़क़ीर मीर मोहम्मद बोड़ींदो खणी जेॾी महिल आलाप कंदो हो त ईअं महसूसु थींदो हो त ॼण त आसमान ते हिकिड़ी अहिड़ो सोज़ ऐं सुर छाइजी वियो आहे जो ॼण त सितारा विझद में अची विया आहिनि। ऐं उन शख़्स जो हाणे मूंखे ख़बर न आहे हीअ सेशन जो टाइम केतिरो आहे, पर उन शख़्स जूं एॾियूं मोहबतूं असांखे, इवन मुंहिंजे न्याणी जो नालो मीरा, उहो फ़क़ीर मीर मोहम्मद रखियो नालो। ऐं अॼु मूंखे ख़ुशी आहे त उनजो सदोरो सपूत पुटु असांजे विच में मौजूदु आहे। ऐं जेका शइ, जेका अमानत हू छॾे वियो हो, ऐं ख़ुदि उन्हनि सैफ़ा ऐं उन्हनि ॼण ॾाढो मुतफ़िकिर हुअसि त हीअ हेॾी जेका असांजी मोहन जे दड़े मां निकितल ही हेॾी ख़ूबसूरत शइ आहे जंहिंजो नालो बोड़ींदो आहे, जंहिंमें सिर्फ़ु उन वक़्तु 3 सुर हुआ जॾहिं मिटी मां कढियो वियो। उनखे ही फ़क़ीर जॾहिं वॼाए थो, जर्मनी बि वियो, ॿाहिरि वियो, सॼी ॻाल्हि आहे। हाणे हिनखे केरु संभालींदो? तॾहिं ज़ुल्फ़कार हेतिरो नंढड़ो हो, ऐं पोइ जॾहिं फ़क़ीर वियो त मूंखे अॼु ख़ुशी आहे त फ़क़ीर उन अमानत खे न रुॻो संभालियो पर उनखे वधायो, उनजे सुरनि खे वधायो, उन मां आलाप कढिया ऐं उनखे हिकिड़ी नई जिदत ॾिनी। ऐं आउं सलाम कयां थो, शाबाश ॾियां थो सैफ़ खे, जंहिं असांजे ज़ुल्फ़कार खे ऐं हिन बोड़ींदे खे हिन आलम आशिकार कयो ऐं दुनिया ताईं पहुचायो। ऐं उनखे इन ॻाल्हि जे लाइ शाबाश ऐं सलाम ॾियां थो। तव्हां हाणे फ़क़ीर ज़ुल्फ़कार खे ॿुधो। थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच डॉक्टर आकाश, थैंक यू वेरी मच। इलाही ख़ुशी थी। मां हाणे इन मुश्किल में आहियां त हाणे मां तव्हांखे ॿुधां या बोड़ीने जी धुन ॿुधां, यू नो तव्हां ॿई मूं जॻह हिकिड़ी म्यूज़िक आहियो। सो थैंक यू सो मच फॉर सच अ ब्यूटीफुल यू नो इंट्रोडक्शन, हिकिड़ो पंहिंजो तजुर्बो बि ऐं उहे मेमोरीज़ बि। सो फ़क़ीर ज़ुल्फ़कार तव्हां कीअं आहियो? साईं फर्स्ट क्लास, दुआऊं अल्लाह जा करम। माइक मुंहिंजे ख़्याल में वेझो कयो। वॾी महिरबानी प्यारा भाउ, अल्लाह जा करम लॻा पिया आहिनि। ऐं बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मूंखे बि ॾाढी ख़ुशी थिए पई, छो जो आउं सम्झां थो ही बोड़ींदो जेको आहे सो बुनियादी तरह सां जॾहिं पाण मिलिया हुआसीं अॼु खां 15 साल पहिरीं, शायदि पंहिंजी मुलाक़ात अलाए कीअं थी हुई, पर उन खां पोइ जीअं जीअं कंहिं वण खे माण्हू पाणी ॾींदो आहे ऐं उहो वधंदो रहे थो, आउं सम्झां थो हिन लाहौती जे ई प्लेटफार्म तां जीअं कंहिं वण खे पाणी ॾेई माण्हू वधाईंदो वञे थो, ईअं ई अवां मोहबतनि सां ऐं पंहिंजे कुर्ब सां ऐं पंहिंजे जेको आहे सो चाह सां हिन बोड़ींदे खे खणी अची मथे आउं सम्झां थो इलाही मुल्कनि ताईं जेको आहे सो हिन जो आवाज़ु वियो आहे ऐं उते वॼंदो रहे थो। त इहो क्रेडिट मुंहिंजे तरफ़ां जेको आहे सो लाहौती खे वञे थो। न त आउं त 20 साल खां वठी मुंहिंजो वालिद बि वॼाईंदो, आउं बि वॼाईंदो अचां, ऐं उन ई खां पोइ मूंखे जेको आहे सो इहो शौक़ु जाॻियो त हिन साज़ खे अञा जेको आहे सो जदीद कजे ऐं हिन में अञा कुझु वॼाइजे, छो जो उन टाइम ते ही बोड़ींदो 2 या 3 सुरनि ते बाबा मूंखे ॾेई वियो हो। उन खां पोइ मूं इहा कोशिशि कई त हिनखे जदीद जेके ॿिया साज़ आहिनि उन्हनि सां गॾु कीअं वॼाइजे, हिन में वधीक सुर कीअं आणिजनि। सो उहे सुर जेके आहिनि उन्हनि ते मूं वॾी कोशिशि कई, पर उहा मोहबत या उहो इश्क़ जेको हो उहो अव्हां जो हो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन में सुर इहे शयूं अचणु शुरू थियूं ऐं पाण मेला कंदा रहियासीं। अॼु आउं सम्झां थो हीउ 11हों मेलो आहे, 10 पाण पहिरीं करे चुकासूं, ऐं उहो ई तसलसुल ऐं उहा ई बहारी जेका आहे उहा हाणे मूंखे जेको आहे सो हेॾनि नौजवाननि सां ऐं हिन सॼी दुनिया में पढ़ियल लिखियल माण्हुनि सां जेको आहे सो ऐं आर्टिस्टनि सां मूंखे मुतारिफ़ कराए पई। उन ई में सिधो सौ जेको आहे सो लाहौती जो जेको आहे सो हथु आहे ऐं इनशाला इहो हथु क़यामत ताईं रहंदो। ऐं उनखां अलावा हाणे ॿुधायां त हीउ जेको बोड़ींदो साज़ आहे असांजो,
ही हिकिड़ो मिट्टी जो साज़ आहे। मिट्टी मां ॻोहियोसीं, ईअं ॿ ठीठला ठाहे पाण में हीअं मिलाए उन्हनि मां सोराख़ कढी ईअं ई काढ़े ते सुकाए उहो बि वॼाईंदा हुआसीं। ऐं असांजा वॾा बि वॼाईंदा हुआ, ॿिया बि काफ़ी माण्हू वॼाईंदा हुआ। बाबा जा त इलाही शागिर्द हुआ उन टाइम ते, पर उहो हिकिड़ी खेप हुई जेका फ़नकारनि जी ख़तमु थी वई। उन ई मां हाणे वञी को चंद अहिड़ा माण्हू बचिया आहिनि, बाक़ी हलिया विया आहिनि। त हीउ बोड़ींदो जेको आहे इहो वॼाइण में बि ॾाढो ॾुखियो आहे, छो जो फूक सां जेके साज़ वॼाइजनि था उन्हनि में ही ॾुखियो साज़ आहे। हिकिड़ी ॻाल्हि जे करे त सवलो आहे, जीअं अॻे माण्हू वॼाईंदो मिड़ई ॿ सुर उन में पियो वॼाए ठिंग ठणांग करे सा रे गा ईअं पियो करे, उहो त सही आहे। पर परफेक्ट जॾहिं उन कंप्यूटर वारा जेके सुर हींअर आया आहिनि उन्हनि खे असीं इंटरनेशनल सुर चवंदा आहियूं, उन्हनि सुरनि सां हिन खे मिक्स कजे ऐं रिधम सां अचे ऐं उन जा सुर जेके नोट आहिनि उहे बि सभई अचनि, तीवर बि अचे, कोमल बि अचे, त इहो हिकिड़ो मुश्किल कमु आहे। पर थियो ईअं जो अलाह जी महिरबानी सां मुंहिंजो बि इश्क़ु हो ऐं संगत जो बि इश्क़ु हो, त बोड़ींदो हिकिड़ो जेको आहे न, हाणे हीउ हिकिड़ो बोड़ींदो आहे मुंहिंजे हथ में, ऐं को बि साज़ माण्हू किथे बि ट्यून कंदो आहे हिकिड़ी जॻह ते थींदो आहे, पर हिन खे आऊं 2-3 सुरनि ते वॼाए सघां थो, हिन हिकिड़े ई बोड़ींदे खे। मिसाल कीअं, अवां पहिरियों कारो ॾिजो, हीउ पहिरियों कारे जो सुर आहे। हाणे इहो पहिरें कारे ते तव्हां ॿुधो त हिन साज़नि सां बोड़ींदो मिली वियो। हाणे मिसाल आहे ॿियो अछो जेको आहे, हाणे हीउ ॿिए अछे जो सुर आहे, माना अधु सुर वधीक चढ़ी वियो, बोड़ींदो उहो ई साॻियो आहे। हाणे हीउ ॿिए अछे जे सुर ते बि बोड़ींदो अची वियो। हाणे पाण टे अछे ते हलूं था। वरी आउं ॿुधायां थो, अव्हां जो को सुवाल हुजे मूंखां त पुछी सघो था, या का ॿी ॻाल्हि हुजे। फ़क़ीर खां ॿुधूं था पिया, फ़क़ीर जी हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु पियो ॾियणु चाहियां, जेको फ़क़ीर क्रेडिट लाहौती खे ॾिनो। असां जॾहिं लाहौती सेशन स्टार्ट कयासीं, इहो पूरो लाहौती जो सफ़र, उन जो मेन पर्पज़ इहो त सिंध जे साज़नि खे, सिंध जी शाइरी खे, सिंध जी गीतनि खे, म्यूज़िक खे मेन स्ट्रीम कीअं कजे। छो जो जेके मेन स्ट्रीम जा TV चैनल ते जिन जो कब्ज़ो हूंदो हुयो, उहे इन खे सम्झंदा ई न हुया, ऐं उहे रुॻो हुननि जे कपिड़नि सां, रंगनि सां इन्हनि खे चवंदा त इन्हनि खे घुराए खपाए छॾियूं था पिया, बाक़ी इन जे फ़न सां को हुनजो मक़सदु न हूंदो। इहो सच आहे, मां ॻाल्हि ॾाढी बिटर कंदो आहियां, जेकी सिधी ॻाल्हि आहे उनखे फेराए गिराए न कजे। त पोइ असां सिंधी शाइरी, सिंध जी मौसीक़ी, सिंध जी कला, गीत धुनूं उन्हनि ते कमु पिया करणु चाहियोसीं लाहौती में। ऐं असां चऊं पिया त इन मेन स्ट्रीम मीडिया खे छॾे ॾियूं, इहा हिकिड़े पासे हुजे, असां हिकिड़ी अल्टरनेटिव मीडिया जे तरफ़ वञूं। ऐं ज़ाहिर उन टाइम ते जेके सिंधी TV चैनल्स हुआ उहे बि साज़नि खे ईअं न पिया सम्झनि, जीअं हे ॿुधाए पियो, वॼाए पियो, जीअं इंपॉर्टेंस थो ॿुधाए। उन्हनि खे बि अनफॉर्चुनेट हो त न टाइम हुयो एतिरो, न एतिरो ईअं इंट्रस्ट हुयो। सो ज़ाहिर आहे कमु ग्रास रूट मां थियणो हुयो, पर असांखे कमु करण लाइ, लाहौती जो पूरो पंधु शुरू करण लाइ इंस्पिरेशन त खपे, फ्यूल खपे, सघ खपे। उहो ज़ाहिर आहे कि आम ॻाइणु, रोमानवी ॻाइणु, इहे सभु सही आहे, वी नीड ऑल दिस, बट असांखे उहा जड़ पे खपे, रूट पे खपे कि असां कीअं डीप वञूं, असां कीअं पंहिंजे पाण खे पुख़्तो कयूं। लाहौती जे जड़ ई न हूंदी त मथे कीअं वेंदो, जेतिरी गहरी जड़ हूंदी ओतिरो वण बीहंदो। त असांखे सिर्फ़ु 2 आर्टिस्ट मिलिया, जेको असांखे लॻो त अगरि इन्हनि 2 आर्टिस्टनि सां असां जुड़ूं था पिया त लाहौती जो वणु फुटी वेंदो, ऐं पोइ उन में घणो फ्रूट थी सघे थो पियो, ऐं उन जी छांव वॾी बि थी सघे थी पई। नंबर पहिरियों ज़ुल्फ़कार फ़क़ीर। ज़ुल्फ़कार फ़क़ीर खे किथे ॿुधोसीं, पोइ ॻोल्हियोसीं त किथे आहे, पोइ फ़क़ीर वटि वियासीं, ऐं मूंखे उहो फ़क़ीर जी कचरी यादि आहे, इंटरनेट ते पई आहे, तव्हां ॿुधी वठिजो, उहो इलाही डिसअपॉइंटेड हुयो। पर हाणे मां ॾिसां थो फ़क़ीर ख़ुशि आहे, पूरी दुनिया में मॼाए थो। ॿी हुई माई ढाई। इहे 2 फ़नकार हुआ जेके असांजे लाहौती जूं जड़ूं, जेके असां सां हर साल गॾु हूंदा आहिनि, हूअं बि रिकॉर्डिंग्स में बि हूंदा आहिनि। सो फ़क़ीर जेको असांखे क्रेडिट ॾिए पियो, फ़क़ीर खे सम्झणु खपे त असांजे लाहौती जी जेकी रूट आहे, जड़ आहे, उहो बोड़ींदो आहे।
वरी इन खां ई महिरबानी। शुरू कयोसीं। सो जेकी पहिरीं धुन मूं ॿुधी हुई उहा हुई मां चाहींदुमि त उहा बग़ैर साज़ जे फ़क़ीर ॿुधाए। उहा ॿिनि धुनुनि में मूं ॻाईंदे ॿुधी आहे। हिकिड़ो मूं ॿुधी हुई सरमस सिंधी जे आवाज़ में, ॾुखड़ा ॾींहड़ा ॾोरे वञिबा सूहंडे पेरड़ा सोरे वञिबा, उहा ई धुन। ऐं ॿी हुई जीजल तो ॾिनी सा ॿुधी मूं, उहा हिकिड़ी लोरी हुई। सो फ़क़ीर जी एक्चुअली बोरींडे जी मूं उहा धुन ॿुधी हुई ऐं उन खां पोइ मैंने ॻोल्हणु शुरू कयो हुयो। सो मां चाहींदुमि त बग़ैर साज़नि जे पहिरां ॿुधाए पोइ भले साज़नि सां गॾु परफॉर्म करे। ओके ओके। ऐं उहो ई बोड़ींदो ॿुधायां थो जेको पुराणो हो ऐं बाबा असांखे ॾेई वियो आहे, उन में उहे ई सुर जेके आहिनि उहे उहा, छो जो उन खे तॾहिं थोरो ई लाहरो या थोरी का अहिड़ी धुन या लोक गीत उहा उन में वॼाए सघिबी हुई ऐं वधीक सुर ई उन में कोन हुआ त उनखे एतिरो वधीक वॼाए कोन सघिबो। उहो ई वॼायो जीअं हुई। हाणे तव्हां कुझु साज़नि सां असांखे परफॉर्म कयो। ही उहा धुन हुई जेका असांजो बाबो बि वॼाईंदो हो, असां वॼायोसीं ऐं जितां असां शुरूआति कईसूं। उहा धुन आहे जंहिंसां असां ॿई बि जुड़ियासीं ऐं हाणे तव्हां बि इन ई धुन जे करे शायदि तव्हां मां घणनि अॼु ॿुधी हुजे, पर अगरि इहा धुन फ़क़ीर जी असां न ॿुधूं आहे त असांजी फ़क़ीर सां शायदि यारी न थिए हा। एंड पोइ ही स्टेज फ़क़ीर शायदि कंहिं ॿिए स्टेज ते ॿिए तरह वॼाया, पर शायदि ही जेको अॼोकी महफ़िल आहे उन जी बि जड़ बुनियाद ही धुन ई हुई। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, हाणे वॾी तव्हां छा था मोहबत। ॿुधायो असांखे? हाणे मुंहिंजे ख़्याल में वक़्तु टाइम जे हिसाब सां त पाण वटि वक़्तु बि एतिरो वधीक कोन्हे, इलाही आर्टिस्ट बि पिया आहिनि ऐं हिकिड़ो ई आइटम ॿुधायां थो असांजे सिंध जो मशहूरु राणो जंहिंखे चवंदा आहिनि, उहो राणो तव्हांखे बोड़ींदे में ॿुधायां।
हेलो रिसेंटली फ़कीर ज़ुल्फ़कार असां लंदन वियासीं सो हुते हिकिड़े फेस्टिवल में हिन जी परफॉर्मेंस हुई एंड मां तव्हांखे रुगो ॿुधाइणु चाहियां थो त ॿाहिरि वेठल दुनिया जा माण्हू तव्हांजे साज़ खे कीअं मान ॾियनि था पिया उते हिकिड़ो पुराणो चर्च हुजे मुंहिंजे ख़्याल में 200-300 साल पुराणो चर्च हुयो अञा थी सघे थो वधीक पुराणो चर्च हुजे ऐं उन चर्च जो हिकिड़ो पूरो बेसमेंट हुयो टनल हुई बल्कि सॼी उन पूरे टनल में फ़कीर ज़ुल्फ़कार जे ही जेको ठाहे थो साज़ बोरींडो जंहिंखां फ़कीर जे कुंभर खां या कुंभार खां ठाराए थो पियो उन जा ठहियल साज़ हू लंदन खां हिते आया फ़कीर जे ॻोठ विया उन साज़ ठाहींदड़ सां मिलिया उन खां साज़ ठारियऊं कुझु 200 ऐं उहे 200 साज़ हू खणी करे लंदन विया हिकिड़े चर्च में सेंट्रल लंदन में ऐं उन चर्च जी पूरी टनल में हुननि इंस्टॉलेशन कई बोरींडे जी ऐं उहे सॼा साज़ गॾिपे वॻा हिक ई वक़्त में सो उहो हिकिड़ो शानदार एक्सपीरियंस हो त ही साज़ हुननि ईअं ॿुधायो त ही जेको दौरु आहे जंहिं दौर में क्लाइमेट चेंज हिकिड़ी रियलिटी आहे असां का बि शइ ठाहियूं था पिया त उनजो फितरत खे बहरहाल को नुक़सान त ॾेई रहिया आहियूं अगरि गिटार बि ठाहियूं था त काठ वढूं था कागज़ बि ठाहियूं था काठ वढूं था पिया कंस्ट्रक्शन बि कयूं था त कार्बन फुटप्रिंट आहे सो देर इज़ सो मच जेकी इन्वायरमेंट सां अलाइन कोन थी करे पई बट साज़ सुहिणा आहिनि पर ही मिटी जो हिकिड़ो अजीब साज़ आहे जेको हिन ई मिटी मां ठहे थो पियो ऐं उनखे बाहि ते पचाए वञे थो पियो ऐं हिन साज़ जे हुजण सां बि का नुक़सानु कोन थो थिए पियो इन्वायरमेंट खे बि सो ही वॼे थो पोइ बि हिकिड़ी रूह खे तस्कीन आहे ऐं असांजे हिन पूरे सिंध रीजन जो ई आवाज़ थो लॻे पियो उनजी मिटी जो ऐं गॾोगॾु हिकिड़ो इन्वायरमेंट दोस्त साज़ बि आहे फ़कीर मूंखे कुझु शेयर करणु चाहींदो तव्हांजो तजुर्बो कीअं हुयो जॾहिं हू तव्हांखे ॿुधी रहिया हुआ मूंखे यादि आहे त ख़ासि करके तव्हांखे छोकिरियूं ऐं औरतुनि तव्हांजो इंटरव्यू इलाही कयो अथई ॾाढो मूंखे यकीन कयो मुंहिंजो माना एतिरी मूंखे ख़ुशी जेको आहे न उहो शायदि मुंहिंजो पुटु ॼमियो हुन ॾींहुं बि मूंखे कोन थी हुई जेका ख़ुशी मूंखे ॻाल्हि सिधी कबी ॾिसो हेॾा सॼा उते माण्हू नौजवान ऐं हिकिड़ो परे मुल्क ऐं उहे ईअं वेही माना मूंसां प्यारु कनि था ऐं मूंखे ॿुधनि पिया ऐं मूंसां ॻाल्हाइनि पिया ऐं सम्झां थो मुंहिंजे लाइ इन खां मथे ॿी का ख़ुशी हुई कोन असां हुन राति हिकिड़े पब में वियासीं त उते हिकिड़ी वेट्रेस हुई उहा आई हुन फ़कीर जा इहे ई कपिड़ा पातल आहे फ़कीर मूंखे यादि आहे त हुन फ़कीर खे बार बार ॾिसी करे आई त चई पुछां ही केरु आहे त हिन ॿुधायसि मां साज़ वॼाईंदो आहियां ऐं जॾहिं हिन सां हुन कचहरी कई त उहा ॿिए ॾींहुं हुन इवेंट में आई हुई फ़कीर जी परफॉर्मेंस ॿुधण जे लाइ सो पहिरीं मुलाक़ात ऐं फैन थी वञा ऐं पोइ हुन फ़कीर खे बियर बि पीआरी हुई हा ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे त उते बिल्कुलु हिकिड़ी पोड़ी हुई जेका तमामु पोड़ी हुई असांजे माना हिसाब सां उन वीचारी जा सभु वार माना अच्छा कमज़ोर हुई पर एॾो उन शौक़ सां ॿुधो ख़ुदा जो कसम जो अव्हांखे छा ॿुधायूं नौजवान त नौजवान पर हिकिड़ो पोड़ो 100 साल जो माण्हू उहो बि माना उनखे ॿुधे थो सो हाणे ही सेशन जो टाइम त पूरो थी वियो आहे पर फ़कीर खां रिक्वेस्ट कयूं था त 1 या 2 मिंटनि में का असांखे धुन ॿुधाए बट गॾोगॾु मां तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदो हलां ज़रा डॉक्टर आकाश बीठो आहे ॿिया सारा ज़िम्मेदार दोस्त बीठा आहिनि ही साज़ सरकार ही बचाए सघे थी एक्चुअली अगरि पाण त ॿुधंदासीं पाण ॿुधंदा त हुनखे ॿुधंदा रहंदासीं पर वॉट वी सी कि ही यूनेस्को जे इनडेंजर्ड साज़नि जी लिस्ट में अचे सो उहो आम माण्हू कोन थो करे सघे पियो उहो हिकिड़ो सरकार जो हिकिड़ो सिस्टम आहे जीअं पाण कारूंजर ते ॻाल्हायूं पिया त कारूंजर खे हिकिड़ी नेशनल हेरिटेज साइट डिक्लेयर कजे या नेशनल पार्क डिक्लेयर कजे उनखे हिकिड़ी उहा बि सरकार करे सघे थी भई असां आवाज़ उथारे सघूं था पिया सो असां रिक्वेस्ट करे सघूं था गवर्नमेंट खे त टेक एफर्ट्स कि ही साज़ यूनेस्को जे उन इंडेंजर्ड साज़नि जी लिस्ट में यू कैन राइट अबाउट इट तव्हां ट्विटर ते ट्रेंड करे सघो था पिया बोरींडे जे लाइ ट्रेंड करे सघो था पिया तव्हां इन पूरे केस खे पढ़ी सघो था पिया त दुनिया में साज़ कीअं उन लिस्ट में ईंदा आहिनि ऐं पोइ उनजो उन्हनि साज़ंदनि खे फ़ाइदो थींदो आहे फाइनेंशियली बि ऐं उहे जॾहिं तव्हांजो साज़ंदो फाइनेंशियली एम्पावर्ड आहे इकोनॉमिकली उनखे को ट्रबल न आहे पोइ हू अञा वधीक कमु कंदो बाक़ी सिर्फ़ु शौक़ु आहे त पोइ त ही करे पियो हुन पूरी ज़िंदगी पंहिंजे ई घरां पंहिंजे शौक़ में पंहिंजे साज़ सां इश्क में हिन साज़ खे हेसि ताईं पहुचायो आहे हाणे अॻियां सरकार खे सिस्टम खे असांखे बि कुझु मालिकी करणी पवंदी छो जो हीउ महज़ साज़ न आहे
ही असांजी धरती जो आवाज़ भी आहे, जॾहिं वॼे थो त असांजो दर्द बि ॿुधाए थो पियो। सो फ़क़ीर तव्हां कंक्लूड कयो कंहिं बि धुन खां। ओके। हेलो थोरो आवाज़ वधाइजो, मुंहिंजे ख़्याल में हिन जो आवाज़ वधीक सही आहे।